अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अज साईं मार्च 23 मार्च 2022 में अज ही प्रोग्राम जो बेतन जो डोरन जो हले पियो मोहम्मद सुमार वल्द दोस्त मोहम्मद लंजे जी ओताक में आए ही मिठी थर चैनल जे तरफा असां पेश करे रहा आहियूं। मिठी थर चैनल जा मालिक आहिनि साईं सैयद मीर मोहम्मद शाह जेके मूंसां गॾु हितां वेठा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह साईं जा शुक्रगुज़ारियूं जेके सोहणियूं कचारियूं कराइनि पिया। अॼु वरी तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी बि ॿुधायूं त हिन थर जो मशहूरु सुगड़ मोहम्मद लुकमान आरिसर इहो बि अॼु हिन कचारे में हाज़िर आहे। ॿियो असांजी हमेशह हर कचारी में असां सां गॾु हुए तो अब्दुर्रहमान समूह ॻोठ विसासर वारो हाणे ॻोठ एहसान जे तड़ वारो इहो तव्हांखे ॾोर ॿुधाईंदा। इन खां बाद में अल्हम्दुलिल्लाह ही प्रोग्राम शुरू रहंदो। चेदो छनसर सारे में सिपरी आचार मान अचन संभायूं ते सुमार जूं क्या कोड वडे कन सनीड़ा तन सेणन जा अंगारे मान अचन अचन दी अरबा जो मोहब्बत रखियो मन खणियो दी खमीस जो प्या नैण नियारूं कन पो खिलियो खिंकारीन जुमे जो दी जत चवे जुमे जो दी जत चवे अंगण वंजे उन हिकड़ा खाराइन खुशी मजा बेजी भली कार भली पो हमेशा हली लिखूं थींदा लाख जो लिखूं थींदा लाख जो मुझा मिठा इन माखी रहा इन रू में अज वठा में वासी पो अल्लाह पुजाए ज आसी आशिकन जी जुमे जो दी जत चवे पो जदो छनछर चा पिरन जो आचार वार उकीर सुमार अंगारे अचना मुझा अरबा दी अमीर खासो वार खमीस जो मता खंडू विराया खीर पो पूजा वेठी पीर मुझा जुमे जानब अचना वरे जे बदो अची जे हेकार मुंह सारी दे सिपरी त पेरे धरिया पिबड़ियों हंध विछाया वार पो साजन सब जमारा गोली थी गुजारी वाह साईं वाह लुकमान वाह आउन गडी फिरी के मथो थी मेरे केची लडे जुस छडे मुजा इतना सुजन हेर मो दुखी के डेर देव्या डेज दुखन जो वाह साईं वाह रहमान वाह साईं आउन गडी फिरी के वियो सुजी लई लकन मज लती पचे मुके रोंदे रात पई हु व्या काल कई आउ ते गोलियां अज उठन के वाह रहमान पो चई आउन गडी फिरी के वियो अज पे सिज वियो 12 दस बरो चले आउ डूगर मज दियो हलन दस हो त पुठ में विंदर जे वियो हाणे ई कम कयो अला ओरे आणी उनन के वाह साईं वाह साईं वाह आउ न गडी पिरी के तू तो लए सिज आउ जे दिया सनियो पिरया के डेज वनी केच चए जिते वेचारी वाट मुजी वाह साईं वाह दावा आउ न गडी पिरी के सए सए सिज व्या हलन वेर होया आऊं देखी चल दम लिया वाह वाह आऊं न गडी पिरींगे तू तो लई सिज हे जे सन्या नेओ पिरन के डिज पो ई वनी चज त वेचारी वाट वाह साईं आऊं न गडी पिरींगे सिज थियो सांजी ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह थिस वहमन का वांदी पो पुनल पेरांदी मु निमाणी के नसीब थी बेशक बेशक आउ न गडी पिरी के अदू थी ऊंदा लडे जू छडे मुझा हाड़े मज हुंदा को पिरी कर न पूंदा सड मुझा सैयद जे वाह 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 लुकमान मुझे तो धक्कन मथे धकड़ा सहे जी सांगाण वियायम वडे ढगा को सूरन जी संतान होत वजाए हाण भई निभागी निडू कर पोचे जंडरी पायो जान ते आऊं डरिया वेठी दुख माणन भायो बुख मुके सिक सजण यार वाह साईं वाह ते तो देसी सेण किजन पर परदेसी केड़ा पिरी हाओ देसी सेण किजन परदेसी केड़ा पिरी लडियो लाडाणा कयो हु पंहिंजे देश वञन पुञाणा तन पिरन किजे बस बंबोर वाह साईं वाह वाह साईं वाह पोचे तो पखी अथई परदेसी तो मता लालण दिल लाई पखी अथई परदेसी तो मता लालण दिल लाई तो मासूम आई मिठड़ा मता भुल जी भाकुर पाई उडामी विंदा ओछता मता दर दर ते दाई पो सैयद पछोताई दई पाराता पिरन के तो कुछ मारी जा जी भले भले बालक मन बधाई दो यदि कलब कख वणन माड़ी मन न वदरे मु कोड़े पवारन जो पुसी ते परन जे खिली खट चणंदा आउन जाई उनन म वाह साईं आउन जाई उनन मजा हुजे भजन हक मुंजा मिट मलीर में मेड़ियो अचन पिया मक पो जायूं जामो टन
माड़ियो अथस मरक जाई मोटा उमर मारुड़न जा मुझे पिपड़न अंदर फट से विसारे सोमरा खिली की चढ़ा तुझी खट पो लोई मथा लट डाइया की लतीफ जे उमर मारुड़न जू मुझे जेरे अंदर जाऊं अल्लाह उते उमाणे जिते लदम मुंह लाऊं मारू पास मोर में जिते मरा आऊं पो मथन दिनाऊं लोई लाल लतीफ जे जिते लोकर अड न लाए न बहु कथा बरड़ियूं अच्छा अड न ओडीन जिते गाम सजन गरड़ियूं पोए सज पियारीन जिते बियन बर में बरड़ियूं पो उमर अबरड़ियूं बिली पखे सोन पंहिंजी भले भले वाह साईं वाह ता पो मारू चेती चावर जे चकन त ॾिजन डोरा पातन के वाह सरतन जा शरीर में दुआ ता दुखन एक कैदन कुठी आया भी बेदी कई बुखन आऊं दुखी मज दुखन न त पाचन मेणा मलीर जा वाह मारी भला भाग उन्हनि जा जेके मलीर मंझि मुयूं वॾे ढक ढींगर जंहिं तो खूह ता खयूं हू अबान जे आसरे वञी राज रहियूं जे थारेलियूं थियूं त बि हेॾा हुल हमीर जा वाह साईं वाह हमीर जे हाने जी सुध न सूमरन वाह साईं हमीर जे हाने जी सुध न सूमरन सोचो न हो शरीर में तूं अलबेलियूं उथन माड़िया चढ़ियो चे मोरड़ो रे अदा जे माड़िया चढ़ियो मोरड़ो पियो ॾे कोटन खे कना जे वञनि था वेड़ी जन जा पो छेला उठियो छल वाह साईं छेरियों गिंघरा जे तन में हो बाजट करियो वजन जे आऊं उन जी थकी आई जे बानी बार हो चल वाह साईं वाह जे आऊं उन जी थकी आई जे बानी बार हो चल जे वाट छॾे वर खाई मुंहिंजो नियापो निजात कची ॿोली केच में उते काम खिजा जे वाह वजन ॾुखूं लॻन उते कपड़ कोट किजा जे वाह वजन जे लुखूं लॻन उते कपड़ कोट किजा जे इनी पारन अली खान चे मुंहिंजो थधे पार निजा वो गूंदर ओ बिली मुया मथाड़े भली जियां भरी विया मिया बिली गूंदर मुये मथा माड़िया चढ़ियो पई मारुई चे माड़िया चढ़ियो पई मारुई न्यारे घेड़ घट चे तपन ॾींहं वसन मींहं उते घोड़ियुनि जा गू घट चे धण चारियो जे पलर पियारियो उते गाहन जा गू घट अचन चे सायूं चे मिड़न रायूं उते दुहियन पास डट चे रोहन मायूं खणियो ट्रामायूं चे नूंजण पायो नट चे फर धारायो खीर ॼारायो जिते मेड़ियो भरीनि मट चे लूणक चे लायो जे खुंबियूं खायो जिते झणमा कढने झट चे गेह तपायो ताकन तायो जिते विसनाण खां वट जे गह तपायो ते ताकन तायो जिते विसनाण खां वट चे सौदा लायो चे अघ पुछायो उते हलियो वञन हट चे घड़ायो गिचीअ पायो ते आङिरिन मझि अमट सलवार सिबायो चे जांभ पायो चे सरतियूं वेस कन अलहट चे वार वेढ़ायो सुरमा पायो बिली सरतियूं कन सलट वार वेढ़ायो सुरमा पायो बिली सरतियूं कन सलट तन सांगियन जोड़े सावण चे पो मूर न भाइया मट पो भेर ओ बेली वजायो भटड़े ऐं सवाल करिया पई सूमरा यारहें रात याद पियम चे यारहें रात याद पियम मूंखे हीअं ते हुटकी चे बकर बाबाणन जा हण छेला विया छुटकी चे घरनि पास घेटड़ा मुंहिंजा लाखेड़ा लुटकी चे घरन पास घेटड़ा मुंहिंजा लाखेड़ा लुटकी चे मारन मुकी कान का चिठीअ जी चिटकी चे सड़ीअ जो सावण चे मुंहिंजी कमाई कुटकी पो गूंदर जी ताय ओ बेली कुटकी रे मूंखे मारे थी मारन जी मिया गूंदर जी घुटकी
जे उम्र जे असांजे ॾेह में जे उम्र असांजे ॾेह में हो बाटे तोक सुजन जे हेको त मौत ॿियो विछोड़ो टे हल ॾियो दूर वञनि जे को जे मौत ॿियो विछोड़ो टे हल ॾियो दूर वञनि जे गुड़ खा मिठियूं कांघेटियूं उते पेरूं छाल पचनि जे ख़बर अबाणे खेट जा पोइ छुगा थियो छिड़नि जे ख़बर अबाणे खेट जा हो छुगा थियो छिड़नि जे वग मुकाऊं वेड़ी खे जे पहूं पट चरनि जे साए जे वेड़ा सालार चे मुंहिंजा पुठे मान वरनि पोइ ढटता ओ बेली वई धरनड़े मुंहिंजा मारू वेड़ा मली रखे विया मले रखे माड़न चयो ते मारीअ खे माड़न चयो ते मारीअ खे पर चिटी त ॻाल्हि चई तूं छो में झिले वेड़ी चन लाइ तूं रहमाठ करे वेही चे बानियूं तोखे बरोच चई तो जूं सूमरियूं सभु होई बानियूं तोखे बरोच चे ते सूमरियूं सभु होई चे पर चाहींदासूं पलादन सां तुंहिंजा अॼु मारू तां मिड़ई पो मरजियूं दा ओ बेली मिड़ई रखंदो आयो मर सूमरो मियां मरजियूं सभई रखंदो जे उमर सूमरो जे सुण मुंहिंजी ख़बर जे ॾिठ में ॾाॾाणनि रे जे काल्हूं कर ककर जे छोड़ त छेला चारिया जे भोगन पास फर जे छोड़ त छेला चारिया जे भोगन पास फर जे अथईड़े नाम अल्लाह जो ही पलो अथई परवर जे बश्क ॾोह बचायो चे मुंहिंजा सूमरा सदर पोइ विछड़नि दा ओ बेली मज वगरड़े मूंखे सुख न अचे सरचन रे मिया सुख न अचे सरचन रे वयला ज वेड़ी चन जीड़े वयल त वेड़ी चन जी मूंखे मोहबत थी मारे चे वयल त वेड़ी चन जी मूंखे गणती थी गारे बेशक चोखा ज चाढ़ी ने की न की चे आणी ने उधारे चे कढियो मोह माड़ीअ मां पई बुडल बहकारे चे कढ बंदियाणी बचायो चे हीअ पवर पुकारे पो सरतियूं ओ बेली सिंगारे किजा मड़ मलीर में मिया सरतियूं सिंगारे अच्छे तो दे बटे ससी पैसा दे मारी जा दे राणे जा दे मुगरड़े जा दे अच्छे था जमू मल तुझे मुल्क में जमू मल तुझे मुल्क में मुख चोॾहों चंड ॾिठो च हिकु ओजा को यखिन के चॿियो महरी बुख मो हाणे मूमल खे चइजो भली राणो राणो रंग रखियो वञई मूमल खे चइजो मूमल महिमाननि जा मूमल महिमाननि जा चई न भंजन हक़ हिकु ओजा का अखियुनि खे लखे लताड़ियम लक पोइ भई बायो बकबर सुती शीतल राव सां हलो भई बायो बक जेका ककड़ी अवण वियाय लुटियो लो ढाणू चसो ढे बिनाड़ी सरतियूं मुंहिंजो आतण उजाणू पो मूमलो
यूं भली मुनासिब नाए मेहंदिराला मुमल सो माण्हू चिमूमल जसुमल सहेजा जे मूमर सुमल जे सहेजा मुरादा मझने जे बेटियूं राजा निंद जूं होके वड़ हेठ कतन जे बेटियूं राजा निंद जूं थी केवड़ हेठ कतन जे अट जनी जा आज जा हो भंबर जे भुणकन जे ॾियो कसीटा डी लखे हो ताणियो तंद कढन कशो जे कावड़ मां पो कड़े हो काम हणन जे ॾींहं में ॾ भेरा पो खिलंदियूं खोन कन जे शेर खथूरी जो वारन में पयूं वाॾो वाॾ विझन पो अहिड़ियूं ताई ओ बेली परियूं ई सुजन बेली से वरी अला पाक जूं मियां से सुजन चे मूमला तो मेला कपिड़ा चे मूमला तो मेला कपिड़ा तो क्या कुजाड़े ला चे राणी जी रिहाण में हण बटके बटे पहर पिया वाह साईं वाह पो सोडे दाय ओ बेली सुख क्या नत राणा गणायन राज में मियां सोडे सुख क्या जे मूमल जीड़े महलात में जे मूमल जी महलात में का घटियूं ऐं घारा पो लोक सुतो पियो निडरूं करे पो मूमल तके पई तारा पो ॿिया सभु पगारा ओ बेली मोड़ा बदंदो में दरोया सभई पगारा पगारा वाह साईं वाह हाणे बेली हलाए बि कयो हाँ मामो वाह साईं वाह साईं वाह हाणे बेली बोड़ आयूं तॾहिं जहिड़ो अलाह वते था करियूं बूढ़ो माण्हू वॾे लाइ ॻाल्हाईंदो न पीठ सुणाई डोरन जो प्रोग्राम जेके मोहम्मद हाशिम दर्स मोहम्मद इब्राहिम दर्स तव्हांखे ॿुधाया पे इहो असां थर मिठी चैनल तां तव्हांजे साम्हूं पेश कयोसीं ऐं ओताक मोहम्मद सुमार वल्द दोस्त मोहम्मद लंजे जो ओताक कोट बुरहान जी तड़ में हीउ प्रोग्राम पेश कयो वियो सामाईन हज़रात खे इंशाअल्लाह ही असांजो सिंधी प्रोग्राम पसंदि ईंदो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।